लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख अॼु असां इंटरव्यू जे लाइ तकलीफ़ ॾिनी लीडर टीवी जे मंच ते सिंध जे हिकिड़े बहादुर सिंध जे हिकिड़े तारीख़ साज़ शख़्सियत वकील अदीब एडिटर सहाफ़ी ऐं ॿियूं साईं सां घणियूं ख़ूबियूं चूटियल चुंबड़ियल आहिनि जनाब मसूद नूरानी साहब। मसूद नूरानी साहब सां असांजो तालुक़ु जेको आहे उहो जीअं असांजो तालुक़ु आहे त सॼी सिंध जो तालुक़ु आहे ऐं मसूद नूरानी साहब जेको आहे उहो सियासत जी स्टेज ते मशहूरु थियो जॾहिं 1967 में 4 मार्च जी जेका तहरीक हली ऐं उन में उन मसरूर शाही जे ख़िलाफ़ु जनरल अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु या वन्यूट जे ख़िलाफ़ु उन दौर में जेका स्टूडेंट मूवमेंट हुई उन में 4 ॼणा 207 ॼणनि सां गॾु मशहूरु थिया। उन्हनि चइनि में सरे फ़हरिस्त जेके माण्हू आहिनि उन्हनि में हिकिड़ो शख़्स हिकिड़ी शख़्सियत जनाब मसूद नूरानी साहब आहे। साईं सलाम अलैकुम। वालेकुम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। असां चाहियूं था त तव्हांखे अक्स बंदि कयूं। अॻे शयूं कलम बंदि थींदियूं, हाणे ज़माना बदिलजी विया आहिनि। सभ खां अवल मां चाहींदुमि तव्हांखे पंहिंजे नंढपण जी जेका सांभर आहे न नंढपण जी उन खां वठी शुरू कयो। तव्हांखे छा यादि आहे पंहिंजे वालिद साहब वालिदा खां वठी ॾाॾे ॾाॾीअ खां वठी? हिकिड़ी अजीब ग़रीब ॻाल्हि इहा आहे त आउं जॾहिं ॼाओसि 1942 में ऐं सेप्टेंबर में तॾहिं सिंध में मार्शल लॻल हुई ऐं कर्फ्यू बि लॻल हो पीसा पागारे जी हुर तहरीक जे करे। त मूंखे ॿुधाईंदा पोइ अमर त वरी इहो थियो तुंहिंजो किसो तव्हां ॼावा हाणे छा कयूं न। हाणे बि उनखे नन खे बाबा वरी उहो डॉक्टर हो त उहो नन्स में वधीक बिलीव कंदो हुओ, आमदाइन खां लहिराईंदो हुओ त उहा नन्स खे वठणु हाणे केरु वञे। पोइ मामो मुंहिंजो इहो लिकी पोइ सुबुह जो 4 जो टाइम में 5 हो इहो थियो। चवण जो मतिलबु इहा त मुंहिंजी ज़िंदगीअ में मार्शल लॉ ऐं कर्फ्यू 42 जी ॿोॾ बि मशहूरु आहे। हा उनजे बारे में मूंखे ज़ाहिर आहे। साईं तव्हां जंहिं ॾींहुं ॼावायो त उहो तारीख़ कहिड़ी आहे? 1 सेप्टेंबर 1942। हा अच्छा। ऐं उन हिसाब सां हाणे तव्हांजी उमिरि वञी थी 80 साल। 80 साल करे वियासीं। करे वियो ख़ैर जा पूरा थी विया। ऐं हाणे 2-3 ॾींहं थिया आहिनि त तव्हां 81 में दाख़िल थिया। अव्हांजो वालिद साहब या अव्हांजे ॾाॾो या नानो अवल उतां था शुरू कयूं पाण? मुंहिंजो जेको पड़ ॾाॾो हो नूर मोहम्मद आखून बेसिकली वी आर मेमन्स मेमण ऐं उहो सर पुराणी सदाबाजा से रहिया हुआसीं। त ॾाॾो मुंहिंजो जेको पड़ ॾाॾो हो उहो हकीम बि हो पढ़ाईंदो बि हो इमाम बि हो ऐं वॾी हिन में मालूमात तमामु घणी हुअसि। शाह साहिब जी रिसालो मां ॾिठो त हथ सां लिखियलु आहे ॾाॾा पड़ ॾाॾा जो। अच्छा। पड़ ॾाॾा। असांजे ख़ानदान में नूर मोहम्मद इलाही दफ़ा नालो आहे। सो उहो नूर मोहम्मद मुंहिंजो बाबा जॾहिं थियो त नूरानी णे सां पर उहो अंग्रेज़ी में जॾहिं लिखियो त नूरानी थी वियो। अच्छा। उन खां पोइ नूरानी इहो सभु कास्ट सम्झो या जी थींदो आहे। माना तव्हां मेमणनि जो हा सभु कास्ट आहियो नूरानी अंग्रेज़ीअ में थी वियो नूरानी। हा बिल्कुलु सही। उतां तव्हां हलियो उतां नूरानी हाणे उहो उर्दू सिंधी में बि नूरानी थी वियो। त मूं बि चयो त उहो ॾाढो लाइक़ु माण्हू हुन जा ॾाढा किताब लिखियल आहिनि मुश्क ज़ाफ़रान सां ऐं तावीद ॿिया थिया अजीब हिकिड़ी दुनिया हुई। मां पढ़ियो किताब हो मां हैरान थी वियुसि त इहो थियो असांजो बैकग्राउंड। असांजो सम्झो पर ॾाढो हकीम बि हो ऐं हुन एॾो होशियारु हकीम हो जो पुछंदो हो बाबा मरीज़ ईंदासीं ॻोठ कंहिं ॿिए मां ऐं मरीज़ न अची सघंदो त पुछंदो त मरीज़ जो भला ॿुधायो मूंखे हाल ॿुधायो पुछंदो न मां नथो हलां बसि उहो ओॾी महिल रोज़ु ॾाढो शुरू थी वेंदो माना त मरी वेंदो। बचाइण जी चांस ई कान्हे। होशियारु ॾाढो हो। इहो थियो इन पासे खां वरी मुंहिंजो ॾाॾो
साईं सईदाबाद पुराणी में अञा रहिया पिया न उहे घर वर हुआ बि ॾाढो शिफ्ट करे आयो बाबा नंढो हुयो तॾहिं नवाबशाह में नवाबशाह में शिफ्ट करे आयो ऐं बाबा खे पढ़ण जो शौक़ु हुओ बाबा इहो कारोबार वग़ैरह पर मुंहिंजो ॾाढो बिज़नेस कंदो हो मुख़्तलिफ़ जिन्स जा ई हो ऐं बाबा चयो त न मां न कंदो बाबा खे बि पढ़ण जो ॾाढो शौक़ु हो ऐं बाबा में ॾाढी मौत वरी वॾो माण्हू नंढे हूंदे खां ई हो मिसाल तौरु मुंहिंजो चाचो हो हिकिड़ो ई चाचो त गॾ ते बि हलंदा नाला खणंदा हलो सर बाबा चयो न मां गॾ ते न चाचा जो नालो जेको गॾ ते हलंदो नूर मोहम्मद ऐं इहो नालो नूर अच्छा उहो ॾाॾा पोट ॾाढो हा ॾाॾे पोटे खां जेको आहे हलंदो आयो नूर हलंदो हुजे उहो वरी पढ़ियो बि कोन बाबा पढ़ियो बाबा जी वॾी हिस्ट्री आहे तमामु साईं तव्हांजे पर ॾाॾे वारा घणा भाउर पर ॾाढो ॿ भाउर हुआ ॿिनि मां पोइ हाणे थिया आहिनि सम्झो त दरिया ख़ान इहो कोई आहे जेको हिन पासे ऐं ओॾां बि उनजो औलाद आहे उन मां हाणे त 7,000 में गंज थी विया गंज असां हिन चाचा ऐं बाबा माशाल्लाह हाणे बाबा खे अरिड़हं ॿार उनजो जेको ॿियो भाउ उहो छा कंदो उहो बिज़नेस कंदो नंढा नंढा बिज़नेस कंदो पर पोइ बाबा हुनखे वरी अल्टीमेटली जॾहिं डॉक्टर थियो पैसो थियुसि त पोइ न पर ॾाढी ज़मींदारी वग़ैरह न कई न बसि हिकमत हुई तव्हांजी फैमिली में माना ज़मींदारी कान्हे न अच्छा ज़मींदारी बाबा थोरी पोइ ज़मीन वरिती हुई हा पोइ 55 खनि एकड़ पर उहा अल्टीमेटली डिस्पोज करे छॾियोसीं हाणे वालिद साहिबु आयो नवाबशाह हा ऐं वालिद साहिब जो मां ई तव्हांजे चकरनि में पवण वारो माण्हू ई न आहियां मां पढ़ंदुसि पढ़ियो पोइ वॾो माण्हू थींदुसि मदरसे में जी पढ़ियो वॾो माण्हू हिन जो वाक़ई हुआ एक ई बिरो हुई इब्राहिम जोयो ऐं सभु गॾु हुआ सिंध मदरसे में हा 1-2 साल खणी अॻिते पोइ ते हूंदा हा तो वरी पाण में चर्चा खोबा बि कंदा हुआ ॾिनो कीअं क्लासमेट कंदा आहिनि त बाबा हुते मदरसे में सिंध मदरसे इस्लाम में पढ़ियो मैट्रिक कई पोइ बॉम्बे में वरी LCPS कई उहो 5 साल जो कोर्स आहे उहो डॉक्टरी लाइसेंसी चवंदा आहिनि लाइसेंसी समथिंग में उनजो फिजिशियंस सर्जन्स जो उन दौर में आहे 5 बॉम्बे में पढ़ाईंदा हुआ अंग्रेज़ ऐं अंग्रेज़ घणो करे हुआ या जेके इंडियंस हुआ तमामु होशियारु डॉक्टर बाबा ॾाढो सुठो होशियारु डॉक्टर हो अच्छा हा होशियारु ऐं कुदरत हुनखे शिफ़ा बि ॾिनी हुई सरकारी नौकिरी कई डीपले वग़ैरह में वियो हुतां डीपले वारा बाबा खे अञा बि यादि कंदा आहिनि अच्छा हा डॉक्टर नूर मोहम्मद साहिब खे न मुंहिंजे पीउ जो नालो अली मोहम्मद हो अली मोहम्मद नूरानी डॉक्टर अली मोहम्मद अच्छा डॉक्टर अली मोहम्मद नूरानी तव्हां नवाबशाह में एवरीबॉडी नोज़ पर सॼी डिस्ट्रिक्ट में बाबा वरी रिस्क बि खणंदो हो हिकु दफ़ो उहो पीर आयो पीर जा माण्हू त पीर साहिबु तमामु सभु बीमार महिरबानी करे हलो कहीं बैग मूंखे पाण सां गॾु घणो करे वठी वेंदो त आउं बि कॾहिं कॾहिं बैग खणंदो बाबा जी साईं डॉक्टर कॾहिं थियो आहे आई थिंक बाबा 1910 में ॼाओ ऐं उहो फ़ोटा वोटा पिया हूंदा हुआ हुनजा ग्रुप वग़ैरह हुनजा ग्रुप फ़ोटो प्रोफेसर्स वग़ैरह सां आई थिंक हुई 1930 समथिंग 1930 सालनि में छाकाणि जो अमर बाबा जी 2 शादियूं पहिरियों हिकिड़ी पहिरीं शादी हुई उहा पंहिंजो माइटनि मां थींदी आहे ॿी वरी अमर सां कई उहा अम्मा मुंहिंजी माउ हुई हैदराबाद जी ऐं मुंहिंजो नाना कन्वर्ट हो ऐं ही वॉज वेरी वेरी गुड रेवोल्यूशनरी न नाने ते पोइ था चओ अच्छा अवल मूंखे तव्हां हीअ ॻाल्हि ॿुधायो त जॾहिं तव्हां पर ॾाॾे साहिब जो ज़िक्र था कयो हा त उहे पुराणी सईदाबाद में मुस्लमान आहिनि हा उहे कॾहिं कन्वर्ट थिया हूंदा का ख़बर आहे त हिस्ट्री आहे इहा त जेके मेमून आहिनि से बेसिकली दे आर लोहानास उहो जो पीर आया हुआ हिते कंधार मां हिकिड़ा त 4 ॼणा आया जंहिंमें हिकिड़ो गाज़ी बि आहे ऐं ॿियो ठटे में अथव 4 ॼणा चवंदा आहिनि ऐं ॿियो बि को बुज़ुर्ग आयो हो जंहिंजी हिननि मुस्लमान कयो लोहाणनि सां को प्रॉब्लम हो वक़्त जे हुकमरान सां को हुन सां प्रॉब्लम हो उनजे करे थोरो हेॾा होॾा पंहिंजो आबाई पेशो जो सिपहगिरी हो
लोहाणा राजपूत अथव हा राजपूत आहिनि राजपूत आहिनि पाण अक्सर सिंध जो वाह घणो करे राजपूत आहे त मूं इहा ॻाल्हि कई त उहे कनि वॾे ज़माने में त इलाही 10हीं सदी में थी सघो थियो हुजे हे मेमण कॾहिं इहो अञा पहिरें बहरहाल हा तव्हांखे इहा ख़बर आहे तव्हां पर ॾाढो पोइ आयो हैदराबाद नवाबशाह में अव्हांजो वालिद साहिबु जेको आहे उहो 20-25 सालनि में डॉक्टर थियो डॉक्टर ठीकु आहे बॉम्बे मां पढ़ी आया हा ठीकु ऐं बाबा जो नालो वरी ईअं थियो जो पहिरियों सरकारी हो ऑफिसर हो पर पोइ जहिड़ो कंदो हो बाबा हिननि सां बाबा रिश्वत खाई कोन सघंदो हो न को चाहींदो हो त उहो डॉक्टर शफ़ी मोहम्मद शेख उहो बि LCPS हो पर उहो सिविल सर्जन हो उन पोइ हुनखे सर्टिफिकेट वग़ैरह हूंदा न 326,000 ॾिबा आहिनि कोन ॾिबा आहिनि MLO 326 खे 324 करे छॾिया 24 करे छॾियो 326 करे छॾिया त बाबा अवॉइड कंदो मूं में त उहो नंढो हो त मां बि 50 जी ॻाल्हि आहे शायदि इहा त उहो जहिड़ो बाबा जो हुनजो सिविल सर्जन सां ॾाढो थियो शफ़ी जॾहिं करे हथे ते पिया मां न ॾिनो सर्टिफिकेट न आई एम सॉरी ईअं पोइ बाबा इस्तीफ़ा ॾेई हिते जी वेठो ॿुधाए मतलब पीर जो वियो पीर ख़तमु हुजे पीर में का पर बाबा अलाए हुनखे कहिड़ियूं सुवियूं हुयूं कहिड़े पीर ॾे बि उते जो सकरंड में सकरंड जो पीर सकरंड ही ॼण जो नवाबशाह डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो इहो ई डॉक्टर हो ॿिया त घणो करे कोएक्स हुआ तंहिंजे करे उहे काज़ी अहमद या इहे उनड़ या इहे जेके नज़र शाह वारा सैयद ख़ैर शाह वारा इहे सॼो वरी वेंदे नौशहरे ताईं सांगड़ वेझो सांगड़ उतां बि माण्हू ईंदा हुआ ॾेखारण बाबा खे पोइ त इलाही डॉक्टर थी विया 60s में थी विया पर बाबा जेसिताईं इहो 60s ताईं माना बोली हुई बाबा जी कैचमेंट एरिया वॾी आहे सो उन पीर खे जो हई जो इंजेक्शनूं उहो त पीर त उथी खड़ो थी वियो पोइ मतिलबु बाबा जा नारा लॻी विया अक़ीदत ॿियो टियों फ्यू वग़ैरह बाबा ॾाढो ख़ुशि थियो ऐं मतिलबु अहिड़ा 2 टे केस बाबा कया मशहूरु थी वियो ऐं कुदरती हुनखे शिफ़ा हूंदी हुई हिकिड़ो मिसाल थो ॾियां त मुंहिंजी नंढड़ी भेण शबनम उहा उनखे बुख़ारु थींदो 106 105 पोइ सिरसां थी पवंदो हुउसि सिरसां बि टंग लुॾंदी आहे चप लुॾंदो आहे त असीं हैदराबाद अम्मा आई हैदराबाद उते हैदराबाद बाबा अञा नवाबशाह में हो त बाबा खे फ़ोन कई थी त हीउ किसो थी वियो आहे हीअ डॉक्टर नामी आहे उहो मशहूरु हैदराबाद जो डॉक्टर नामी हो होम्योपैथी जो उनखे चओ उहो वीचारो नामी तमामु मसरूफ़ डॉक्टर हो हैदराबाद जो उहो आयो अॼु ॾिसई दवा हिकिड़ी ॾिनई होम्योपैथी जी को फ़ाइदो कोन थियो बाबा रात जो 2 बजे पहुतो कमकार नवाबशाह जा लाइ ऐं शबनम खे दवा ॾिसी साॻी दवा ॾिनईसि ऐं ठीकु थी वई असर हुनजो न कमाल आहे मां त अञा बि सोचींदो आहियां सॼे पाड़े में हेॾां होॾां इहा ॻाल्हि हली हुई अभाउ डॉक्टर आयो हिकिड़ो दवा ॾिनई हुन मां फ़ाइदो कोन थियो साॻी दवा ॿिए डॉक्टर ॾिनी त इलाजु थी वियो कुदरती का शइ थी जंहिंखे चवंदा मसीहा हा ॿियो नफ़्सियाती असरु थियो न इहो ईअं चओ पर हाणे नंढड़ी किकिड़ी खे नफ़्सियाती असर जो न पर उहो चवंदो त हुन माण्हू जे हथ में शिफ़ा हुई मां अहिड़ा केस ॾिठा ऐं होपलेस केस बि करे वेंदो हो वालिद साहिब वारा घणा भाउर बाबा 2 एक्चुअली 10 ॼणा हुआ पर हुन 8 गुज़ारे विया माता कालराऊं ही हू भला मुंहिंजे चाचा खे बि माता थी ऐं अखि हिकिड़ी हुनजी मुतासिर थी हुई पर बची वियो ऐं बाबा क्लियर हो बाबा क्लियर हो उहो उनखे कुझु अहिड़ी का बीमारी कान थी आख़िर हार्ट असांजे में आहे त हार्ट जो आहे प्रॉब्लम ॾाढा हार्ट में वियो ऐं परॾाड़े जो पढ़णु हुनखे डायरिया वग़ैरह का थी हुई ऐं बाबा हार्ट में वियो चाचा ईअं ऐं मुंहिंजा सौट ॿिया मुंहिंजा भाउर मोस्टली हार्ट में विया आहिनि सवाइ हिकिड़े हुनजो डॉक्टर फारूक नूरानी उनखे बि हुयो कैंसर थियो हुनजो एसोफेगस उन में साईं इहो हिकिड़े वालिद साहिबु उन चयो त मां पढ़ंदुमि वॾो माण्हू थींदुसि
उन थी ॾेखारियो। ॿिए चयो त आउं ही मिसकिनी हाल गॾ ते बि चढ़ंदुमि त पंधु बि घुमंदुमि, उन छा कयो? उनखे बाबा दुकानु खोले ॾिनो। ऐं हिकिड़ा मां तव्हांखे अर्ज़ु कयां त कुदरत जा अजीब रंग आहिनि। हिकिड़ा माण्हू साॻिए माहौल में पढ़जनि था, कनि था, पर उनजो चानस कोन थो थिए। जंहिं कम में हथु विझंदा घणो करे नाकाम मोस्टली, पर के माण्हू अहिड़ा जीअं मिटीअ में हथु विझंदा त सोन थी वेंदी। ऐं उन हिकिड़ा हूंदा आहिनि बैड कॉन्सिडंसिस, बदशगुनी या अहिड़े क़िस्म जी शयूं, अहिड़ा कम जेके माण्हू जंहिंमें न थिए उहो साॻियो थिए। तव्हांजे फलाणो माण्हू यार मूंसां न अचे मिलणु, अञा ॻाल्हि पूरी करे त मथां बीठो हुजे माण्हू, बैड कॉन्सिडंस। या तव्हां ॿाहिरि निकिरो तव्हांखे उहो माण्हू नज़र अची वञे त हाणे संभालियो। त हाणे गुड कॉन्सिडंस वारा माण्हू बि आहिनि। त बाबा सम्झो त गुड कॉन्सिडंस लकी हो, हर शइ में हुनजी बरकत हूंदी हुई, साहित्य हूंदी आहे। हा, मां सम्झा थो हुन सबबु बाबा ख़ैरात घणी कंदो हो, मानियूं खाराईंदो हो, दावतूं कंदो हो, दिलि जो कुशादो तमामु घणो, हद खां वधीक। मदरसा ॿिया जा सभिनी खे कुझु न कुझु, आख़िर में मज़हब में तमामु घणो थी वियो हो। हज़रत उमर खां मुतासिर हो, तंहिं करे असां सभिनी खे ॾाढी प्रॉब्लम थिया, सख़्ती कई ॾाढी, नमाज़ूं पढ़ो, रोज़ा रखो, ऐं उन ते ॾाढी सख़्ती हूंदी हुई। साईं इन पासे काथां फिरियो? त शुरू में मां ॿुधंदो त उहो मुंहिंजो पढ़ ॾाढो हो, त तावीज़ बि लिखंदो हो। हकीम साहब हक़ जिन बि के हुनजे हथ में हुआ, अलाए छा हो, कुझु जिननि जा बि ॾिठमि त उनमें चिट निकितल हुआ किताब में ॾिठमि, जिन जा बि ॾिठमि, माण्हुनि जा बि। उहो कीअं अजीब ग़रीब किताब हो, बट अञा पियो हूंदो, मां सम्झा आहे समवेयर, उहो मूंखां मिसप्लेस थी वियो आहे। उहो सोचां थो हुनखे छपायां वरी न। हा, तारीख़ी ॻाल्हि आहे। तमामु अजीब ग़रीब चीज़ हुई, हुन शाह जी बि शाइरी लिखी पई आहे। ऐं हिकिड़ो त किताब ॾिठुमि न, उन में बैत में लिखियो, रुगो बैतनि सां लिखियो अथसि, जेका बि ॻाल्हि ॿोल बैत में मंज़ूम थियल आहे, मंज़ूम थियल। तो इहे ॻाल्हियूं त बाबा में हिकिड़ी ख़ूबी इहा हुई त बाबा वॾो माण्हू होसि, ऐं पंहिंजो पाण खे कंहिंखां घटि कोन सम्झंदो हो। नो, इहो सही रवैयो छो वालिद साहब? बाबा जो टेम्परामेंट इहो किथां मिलियो? कुदरती। कुदरत, हा, कुदरती। ऐं बाबा मूंखे रेगुलर मूंखे वठंदो, मां चवणु मां नंढे दफ़े खां वॾी सफ़ाई सुथराई पसंदि हुअसि। ऐं बूट पाए वेठो हूंदो हुउसि, बूट ऐं चड्डी या बूट अमा जे पारां ईंदी, इहे जेका अमा जेका हिंदवाणी बुनियादी तरह थिए न, त मुंहिंजो नानो हिंदू हो ऐं सुठी कास्ट मां हो जेके उनखे पोइ था चऊं फ़िलहालु हे ॾाढा उहा मूंखे तयारु करे वेठी हूंदी हुई, साफ़ सुथरो ॿारु वेठो आहे। तंहिंजे करे बाबा चवंदो, बाबा केरु तयारु आहे? मसूद तयारु आहे, हल बाबा। त उहो वञी वठी वेंदो कलेक्टरनि ॾांहुं, एस पी ॾांहुं, ऐं उहे हुनखे वेलकम कंदा। छाकाणि डॉक्टर हिकिड़ो ई डॉक्टर सॼे शहर में डिस्ट्रिक्ट में हेॾी सारी केच में 3-4 ज़िला, फैमिलीज़ खे बि उहो डॉक्टर पियो ॾिसे, ॿारनि खे बि उहो पियो ॾिसे। त हर को हुनखे साईं 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 डॉक्टर साहिबु अची वियो, हाणे एस पी साहिबु उथी बीह। मां इहो ॾिसंदो हुउसि, तंहिंजे करे आउं थोरो फैमिलियर थी वियुसि इन माहौल खां, ब्यूरोक्रेसी जे हिन सां। ॿी तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां थो अजीब ग़रीब ॻाल्हि, त जॾहिं आउं ॼाउसि त आउं 42 में ॼाउसि, मसूद कलेक्टर खदरपोश उते 1946 में अची कलेक्टर थियो। तॾहिं कलेक्टर चवंदा हुआ, डिप्टी कमिश्नर बाद में चयूं, तो कलेक्टर हूंदा हुआ या कमिश्नर हूंदा हुआ। त पहिरें मुंहिंजो ॿांग ते नालो रखियऊं, नाना ते अब्दुल कुदूस। पोइ अलाए कॾहिं मुंहिंजो नालो चेंज कयूं, नालो मसूद हुन कलेक्टर जो नालो, कलेक्टर साहिबु ॾिसी ऐं हुनजो नालो कलेक्टरी मुंहिंजे दिमाग़ में थोरी नालो जो सच थिए थो। त आउं बि चवंदुसि भई मूंखे ॾाढी वणंदी आहे हीअ पंहिंजो कोट ऐं पैंट हुजे, फुल सूट हुजे, माण्हू किट में हुजे, फर्स्ट क्लास। ऐं इहो अफ़सोस आहे असांखे सॼे पंहिंजे मफ़ादनि लाइ माण्हुनि जूं ड्रेसूं बि चेंज कराए छॾियूं, कल्चर बि चेंज कराए छॾिया पंहिंजे मफ़ाद ख़ातिर, पंहिंजी हुकूमतूं क़ाइमु रखण जे ख़ातिर। बहिराल पोइ ईंदासीं हुन ते। त हीअ थियो आहे। ऐं बाबा पोइ बाद में हली वियो जमीतुल जेका मौलाना फज़लुर रहमान जे पीउ जो मुफ़्ती महमूद सां हुनखे जॉइन कई, देवबंदी थी वियो।
देवबंदी हो बाबा हुयो, अवली हुयो। सॼो देवबंदी हुआसीं तव्हां हुया, अच्छा। सभई देवबंदी बाबा वरी वधीक थी वियो पोइ हुन देवबंदी खे चवंदा हुआ वाह बि जेको वधीक हा, ज़ाहिर। पोइ टंगू टेड़े ईअं ॿाहूं हीअं करे ईअं ॿधी, हा। टंगू उठा वांगुरु खुली पयूं हूंदियूं त मां मानो बाबा छा थो करे हीअ सुठो कोन थो लॻे डोंट डू दिस ऐं उहो हुते टावर जेको हूंदी चकरा बाज़ार उते ठही लाइब्रेरी उते वेही सभई वाह बि ॾेखारण लाइ निमाज़ पढ़ंदा हुआ पोइ बाबा हिन पासे वियो ऐं मूंखे पोइ अची रहंदो असांजे घर ईंदो हो कुझु अरसे लाइ त आउं उनजी ख़िदमत चाकरी कंदो हुउसि मुफ़्ती महमूद जी अच्छा। हा हाणे बाबा एयर कंडीशनर न हणाया हुआ घर में उन ते नवाब शाह जी गर्मी में आयो हुमरा ऐं मूंखे चई हाणे हीअं कर हीअ पखो वखो हलाए हलाएसीं हाणे तूं कलाक खां पोइ मूंखे उथारिजांइ हा उहो गर्मी में उहो हमरा सुम्ही रहियो अलाए अंदरि खां इबादत पई कयईं मुफ़्ती साहब मुफ़्ती हा कमाल जो माण्हू हो एॾी गर्मीअ में हुन तयारी पई कई अलाए ख़ुदा ॼाणे छा कयईं कलाक खां पोइ वेठो हुजे पोइ चांहि वांहि जेका हुई हा उहा ख़िदमत चाकरी मूं कईमांसि 2-3 दफ़ा आयो ऐं त बाबा इन पासे लड़ी वियो ऐं पोइ तमामु घणो वरी मज़हबी थी वियो बाबा वरी टीं शादी बि कई टीं शादी जे करे इलाही प्रॉब्लम्स थिया हाणे पहिरीं शादी थी ॾाॾे पोटी मां हा ऐं ॿी शादी उहा बाबा जी हुजे मासात हा उहा केतिरो वक़्तु हली उहा मेमणनि में शेखनि में त तलाक कोन थी थिए न 1990 में थी गुज़ारे वई हा मुंहिंजे घर में अच्छा अमर गुज़ारियो 87 में हा ऐं न हू पहिरें गुज़ारे हुई इहो तव्हांखे बि हिकिड़ो ॿियो अजीब किसो ॿुधाईंदुसि पर बाद में त इहो रब साईं माण्हू एतबार कोन था कनि केतिरा हिते कम्यूनिस्ट पाण खे ख़ुदा ई कोन्हे ही कोन्हे पर आई फील हिम ऐं तव्हां गौर करे शयूं ॾिसंदो तव्हांखे नज़र ईंदो ख़ुदा बिल्कुलु नज़र ईंदो ऐं तव्हांखे किसो ॿुधाईंदुसि हिकिड़ो ठीकु आहे पर हाणे तव्हांजी जेका पहिरीं वालदा आहे उहा गुज़ारे वई 80s में हा ऐं पोइ अम्मा गुज़ारे वई तव्हांजी अम्मा 87 में गुज़ारे जंहिं मां अम्मा जावा हा ठीकु आहे ऐं टी हुनजो नालो जी सफ़र सभिनी जी चवंदा हुआसीं अम्मा खे त अम्मा चइबो त चवंदा हुआसीं पर हुननि खे जी उहा वॾी हुई जी सफ़ुरा हा अम्मा जो नालो ज़ेबुनिसा हो हा ऐं बाबा जी अगरि टीं शादी कई त पंजाब मां कई ऐं उहा शमीम अख्तर उहो साईं रिश्तो कीअं थियो बाबा तमामु तव्हांजी उमिरि घणी मुंहिंजी उमिरि 1960 सम्झो या एग्ज़ैक्टली 1950 आहे टीं शादी कई हा ऐं टीं शादी कई त आवाज़ आई गेस 8 years old या 9 अच्छा 8 years तव्हां 42 में जावा आहियो हा त इहे 50 में शादी थी 50 थी 8-9 साल उमिरि आहे हा त बाबा उहा शादी बाबा खे न लॻी बाबा जेको हो जीअं पंहिंजो इन पासे हिनजो झुकाव हो पर छाकाणि गुनाह खां लहराईंदो हो तंहिंजे करे चवंदो हो उनखे कानूनी लेडी किलर दबंग जिस्म कदा वारे सुहिणो ऐं कचहरी जो कोडियूं चर्चाई खिल भोग प्लस तव्हांखे माण्हुनि खे खारायो पीआरो हा कुशादी दिलि तव्हांजी हुजे पोइ बाबा जॾहिं वेंदो हो हुननि पीरनि सईदनि जे त उहो मायूं चंबड़ी पवंदियूं बाबा खे त डॉक्टर वे चांहि पीअंदे कचहरी करो डॉक्टर बुखियूं कचहरी जूं बुखियूं रईसनि जूं जेके थियनि थियूं औरतूं कैदनि में बंदि ओॾे जेको मर्द हेॾो सारो ख़ूबसूरत ऐं डॉक्टर अची जो कचहरी करण जो कोडियो हुजे पर अधी ऐं ॿियो साईं अॻे डॉक्टर जी इज़त बि बेपनाह हुई घर में अंदरि जेके माण्हू वञी सघंदा उन में बाबा जहिड़ो हुननि जो पीर बाबा डॉक्टर वे छॾ पोइ वञ कचहरी कर सघां हाल कर बाबा हाणे मूंखे ॿिया बि मर्ज़ी ॾिसणा वेठा घर में अम्मा धीअ अम्मा पोइ वरी बाबा जो जेको ज़ाहिर पोइ शादियूं माण्हू करे थो छा न पोइ माण्हू बिलीव कनि था त बाज़ार में जॾहिं तव्हांखे खीर मिले थो त मेंह छो पालियूं हा के माण्हू मेंह पालीनि था हा ठीकु आहे
न पर मूंखे आख़िरी अॼोकी कचहरीअ जो सुवाल जो जवाबु ॾियो त उहा जेका शमीम अख़्तर साहिबु आहे उहा किथे मिली वालिद साहिब सां? बाबा जॾहिं सिविल हॉस्पिटल नवाबशाह में 1950 खां अॻु जी ॻाल्हि आहे त 1948 ऐं घुमंदो फिरंदो ॾाढो हुउसि ऐं इन करे मार बि ॾाढी खाधमि। पोइ हुयुसि ॾिसां त बाबा कचहरी पियो करे हिकिड़ी माईअ सां, हीअ केरु आहे, ऐं ॾाढा साईं 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 जो। उहा मैडम छा कंदी? शी वॉज डॉक्टर डॉक्टर हुई। पोइ वियम वग़ैरह इन क़िस्म जा हुनजो कोर्स कयल हो। मिडवाइफ हुई, रावलपिंडी जी हुई। हा रावलपिंडी जी हुई। मुंहिंजा मामा जेके ईंदा हुआ उहे बि त पंजाबी हुआ, ईंदा हुआ हुते रहंदा हुआ। ऐं बहरहाल जेका उहो दबंग औरत हुई ऐं ॿिए खे सही न सघंदी हुई, तंहिंजे करे वॾा प्रॉब्लम्स थिया असां सभिनी सां, तमामु घणा प्रॉब्लम्स थिया। हाणे उहे साईं उहा मैडम धार रहंदी? बाबा सभिनी खे अलॻि अलॻि घर अलॻि अलॻि। हा, बाबा जी आमदनी ॾाढी सुठी हुई। बाबा 1950 ऐं 60 जे विच में 6000 रुपया महीने में घटि कमाईंदो हो। वाह वाह। तंहिं ज़माने 6000 सदर अयूब जी पघार हुई महीनो, आई रिमेंबर। तंहिंजे करे बाबा हिकिड़ो त दिलि खोले ख़र्च बि कंदो हो, सखी ॾाढो। जॾहिं गुज़ारी त मां हॉस्पिटल में वॾी वेठुसि त लेटर अहिड़ा थंबा हुन में त डॉक्टर साहब आप 3 महीने हो गए हमें 5 रुपये नहीं भेजे महीने के 5 रुपयनि खे मोकिलींदो हो, ऐं 10 रुपया 15 रुपया 20, कंहिंखे 100 रुपया। हिकिड़ो छोकिरो जी वेही रहियो उथे ही ना, मैं जो आखिर कोई काम है क्या? बोला हाँ वो डॉक्टर साहब मुझे 300 महीना देते थे, आप देंगे या क्या? अलाए केतिरा ॾींदो। हाणे हुन मैडम शमीम जी ॻाल्हि ॿुधायो, पोइ तव्हां अस्पताल ॾिठी त हिकिड़ी माईअ सां वेठो आबो, पोइ थियो ॿुधाए त हिकिड़ो माण्हू ईअं फ्री थिए थो त पोइ हुन में वधे थो किसो। उहो किसो वधियो ऐं बाबा ॿुधायो नेचर त उहा हराम त कंदो कोन हो। तंहिंजे करे जेको शरीर ते मोहम्मदी वांगुरु हलियो, सॼो ठीकु कई, शादी कई। पोइ शादी करे ॻिचे में पइजी वियसि। अच्छा। हा, ॾाढो ट्रबल थियो, ॾाढो ट्रबल। ॾाढो मुंहिंजा भेण भाउर हुन में ॿुधंदा माइंड कंदा त आउं वरी विच में कंप्रोमाइज़ तरीक़े सां हलण वारो माण्हू आहियां। उहो वटि किसा अहिड़ा आहिनि जो मुंहिंजे ख़्याल में ॾाढो मां बयानु न कंदा बहितर आहे। असांजे खानदान में अञा ॿ भाउर मुंहिंजा गुज़ारे विया आहिनि, 2 वञी भेनरूं बि अचनि, 3 अमड़ मां। त ॾाढो तकलीफ़ आई। न पर घर जॾहिं धार आहे त तकलीफ़ छा जी? मिसाल तौरु जेकॾहिं तव्हांजे घर में वॾा हिकिड़ा चौधरी ऐं घिरण जी कोशिशि कनि, जिन खे अचिणो ई न आहे, हा, ज़ोरी अचनि, पोइ अमाड़ खे बाबा पिस्तौल ॾिनो हो, पिस्तौल खणी बीह रही। ऐं मूंखे ॿियो हिकिड़ो मुलाज़िम हो अकबर, उर्दू जो पनागीरो, उहो ऐं असांजो उस्तादु हूंदो मास्टर सुलेमान काके पोटो, उहो पोइ दरवाज़ा सां हथनि सां दबंग मुड़ुस ॿाहिरि असांखे मारण लाइ या कुझु बि हरेस करण लाइ, एनीथिंग कुड हैव हैपन। हा, तो उहो बचाव थियो। घर में नांग किरिया, नांग मूं पाण मारिया, उहो वॾो किसो आहे। ॿिया बि इलाही किसा हुआ, तावीज़ थिया, बाबा सां प्रॉब्लम थियो। हाणे सॼियूं ॻाल्हियूं वरी मां उन में चवंदी त इहा बि कराए, nobody did see it। हा, ज़ाहिर आहे, सिवाइ हिकिड़े शक उनखे वेंदो, सिवाइ हिकिड़ी जो सुता पिया हुजूं मोनी बाज़ार में जाइ हुई हिंदुनि जी, उहा उते फ़िलहाल हुआसीं त राति जो बाबा देरि सां ईंदो हो। राति जो सम्झो त 12 या 11 थिया हुजनि, अमा उमेद सां हुजे, ऐं उहो जो ठका ठा 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 सोफ़े में ठका ठका ठक। आउं थोरो नंढे हूंदे खां एक्स्ट्राऑर्डिनरी सम्झो त माण्हू जीअं हूंदो आहे बहादुरी जे हिसाब इनिशिएटिव वठणु ॾाढो मूंखे आई नेवर केयर अबाउट माई लाइफ, नेवर। सो मां
मां चयो मां भई छा आहे छा पियो थिए पोइ मां दर खोलियो ॾिसां त तावीज़ पियो आहे उहो टुप पियो ॾे ठा 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 हीअ छा आहे वञी झलियो मां हीअं जो खणी खोले हिन में अम्मा जो नालो अम्मा नाना जो नालो ई नाला उहो शहदादपुर में को पीर बदमाश हूंदो हो छा तावीज़ में उन में सॼो हो ऐं पोइ अम्मा प्रॉब्लम थियो एबॉर्शन थी वई यस इहो उतां हुन पासे खां आयो हा इहो उतां आयो इहो पक थियो त उतां आयो आहे नांगनि जी ख़बर कान पई सघी त कंहिं उछलाया खपर भला छा था वयूं यार इहे ॻाल्हियूं सभु प्राइवेट वटि माण्हुनि खे ॿुधाए हीअ सुठी ॻाल्हि त न आहे ॻाल्हियूं मसूद नूरानी ठहियो कीअं आहे इन जे बुनियादनि में इहा ॻाल्हि बि त आहे न यार बाबा जी वाइफ जेके सभु ॿुधायो साईं पोइ मैडम शमीम अख्तर साहिबा केतिरो वक़्तु रही अम्मा खां पोइ गुज़ारी माना तव्हां सां गॾु रही न बाबा अल्टीमेटली जीअं थींदो आहे हा तलाक ॾेई छॾी तलाक ॾिनी पर ॿारनि खे लुक आफ्टर कंदो हो अच्छा बाबा पंहिंजो हिसाब सां हर कंहिंखे पंहिंजो ख़र्च पूरो ॾींदो हो थोरो घणी कसर थी सघंदो हुजे जंहिंजे तव्हां जेकॾहिं जंहिं घर में रहंदा आहियो वाइफ सां जंहिं रहो था न अम्मा में हिकिड़ी ख़ूबी हुई त अम्मा साबरिन हुई कुझु न ॻाल्हाईंदी हुई बाबा न केॾा ॻाल्हियूं ॿियो टियों धक वक भणंदो हो ऐं शी विल नेवर रिप्लाई ऐं हुनजो बदिलो वरी ईअं वठंदी हुई त ॻाल्हाईंदी कोन हुई हाणे हफ़्तो हिकिड़ो माण्हू तव्हांजे घर में न ॻाल्हाए तव्हां सां हा छा था भयूं फील थींदो पोइ ईअं कंदी पोइ वरी माफ़ी त इहो हुन में सब्र वारी ॻाल्हि हुई बाबा न उहा ॻाल्हि इहा पूरी पियो कयां बाबा पोइ अम्मा सां रहंदो हो छाकाणि साबरिन हुई ऐं बाबा हिकिड़ो हार्ट क़िस्म जो माण्हू हो वायलेंट तमामु वायलेंट हो थोरी ॻाल्हि हुनजो टेम्परेचर तमामु हाई थी वेंदो हो ऐं सियासी बि हो वधीक ॻाल्हि सियासी माण्हू बी डी जा जेके तंहिं ज़माने में हूंदा हुआ मेंबर म्यूनिसिपल कमेटी मेंबर बी डी बाद में थी उहो चाचा थियो हो त बाबा हुन में आयो अनअपोज़ ॾाढो पॉपुलर हो ॿ दफ़ा अम्मा सां रहंदो छाकाणि अम्मा हुनखे कुझु चवंदी कोन्हे इहा माना वन वे ट्रैफिक वालिद साहिब जी हलंदी न बराबरि नशीब आहे पंहिंजे हिसाब सां हलंदी हुई हा ठीकु आहे वरी वॾी पंहिंजो हाणे जेको आहे न ख़ानदान जो असरु ज़रूरु पए थो माण्हू ते बिल्कुलु पए थो नाना ॿुधायो वरी नाना जेका उन ते पोइ ईंदासीं न इहा वरी ॻाल्हि करे न छाकाणि जो ब्लड उनजो हुयो बहितरु हो तंहिंजे करे उहा जेका हुन में हुई त मुड़ुस सां डील जेका कयईं उहा छिक थिए थी बिल्कुलु थिए थी ब्लड जो बिल्कुलु असरु थिए थो ऐं सभु ॻाल्हियूं अहिड़ियूं अहिड़ियूं कयां जेके तरक़ी पसंदि माण्हुनि खे पसंदि न ईंदियूं छो माण्हू दे डोंट बिलीव इन गॉड न हिन में गॉड त आहे ई कोन या जेके बि चवनि त ब्लड में ईअं फलाणो उहो फैमिली जे रिलेशन मटीरियलिज़म में माण्हू जेके बिलीव रखनि था अहिड़ियूं ॻाल्हियूं यकीन कोन था रखनि तो पर चवनि था हिनखे पर मां रखां थो मां तजुर्बा कया ॾिठा आहिनि अखियुनि सां त उहो जेको माण्हू ख़ानदानी माण्हू हूंदो न उहो ईअं तव्हांखे गार गंद न कंदो यकदमि रिएक्शन न कंदो फज़ीलत सां ॻाल्हाईंदो तव्हांजी ॾाॾी केरु हुई हा ॾाॾी मुंहिंजी जेका आहे त ॾाॾा जी माइटाणी हुई आई गेस वेझी कान हुई पर माइटाणी हुनजो शाह ख़ातून नालो जंहिंखे शाहुल चवंदो हो मुंहिंजो ॾाॾो जेको हो वॾो हिकिड़ो ज़बरदस्त 6 फुट ऐं 4 इंच जो उहो माण्हू मां हुन फोटो ॾिठो हो मूंखां अॻु में गुज़ारे वियो 1940 में गुज़ारे वियो ऐं मूं हुनखे न ॾिठो चवनि था त खाइण पीअण जो शौक़ीन हो ऐं चइनि माण्हुनि जी मानी आराम सां खाई वेंदो हो मुक़ाबला थींदा हुआ महिमान जेके पहलवान महिमान चोरी आराम सां चोरी खीर जी पी वेंदो ऐं मारे वेंदो उन्हनि खे ॿी चोरी हल ॿी चवंदासीं बसि बाबा उहो बि आख़ुद पाण खे चवंदो आख़ुद अब्दुल वाहिद आख़ुद अब्दुल वाहिद आख़ुद वरी वरी अञा वरी ॿी चोरी थो न बाबा न बसि तोबा कई शर्त हणंदा हुआ भले
कराची में वेंदो हो बिज़नेस वग़ैरह जे लाइ पोइ हुते हार्ट अटैक थी वियुसि ऐं बाबा खे इख़्तिलाफ़ात थिया हू चवंदो त बिज़नेस कर बाबा चवंदो मां पढ़ंदुसि बाबा निकिरी वियो हो वीचारे बाबा ॾाढो हुनखे पैसा कोन हूंदा हुआ उहो मौली माज़ हो नवाब शाह जो थादल वारो उन सपोर्ट कयो बाबा खे उन सां मुंहिंजी मुलाक़ात थी वई उहे अलॻि किसा आहिनि त बाबा मूंखे वठी वेंदो होॾां उन बाबा खे सपोर्ट कयो पोइ बाबा वञी दर्ज़गाह कम कया इहे कम नंढा सन्हा जे कम कई पर पढ़ियो ऐं माना साइड जॉब बि कई जेकॾहिं हू माण्हू सियासत में अची विया भई पाकिस्तान जो सभ खां वधीक पॉपुलरिटी थी विया वाह ईमानदार माण्हू ॾाढो डिवोटेड ग़रीबनि जो तमामु हमदर्द ऐं सख़्तु गीर बि हो सख़्तु कीर डिसिप्लिन मूंखे चवंदो त मिक्सअप इन्हनि माण्हुनि सां तोखे न थी न अच्छा तुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठाहियो इन्हनि माण्हुनि सां न मिलो जेके हेठि क़िस्म जा ईअं बीड़ियूं पिया पियनि सिगरेट पिया पियनि या शराब विराब इहो उन्हनि खां अवॉइड कंदो भॼो परे इहो त नीट एंड गॾ वारनि खां परे हो नीट चवां थो न गॾ ते न चढ़ियो मां न चढ़ंदुसि गॾ ते बाबा छाकाणि हुन में हिकिड़ो कुदरती शइ हुई हलियो साईं उहो जेको तव्हांजो नानो उहो केरु नानो जो अमड़ ॿुधाईंदी त इन्हनि मां हो हीअ जेका आडवाणी आहिनि हैदराबाद जा हैदराबाद हुन में हाणे आई एम नॉट सर्टेन अबाउट इट पर हो मोहन नालो हो न जो मोहन हाणे मोहन दास हो या मोहन लाल हो आई फॉरगॉट ज़ात हुनजी एग्जैक्टली कहिड़ी हुई पर अम्मा चवंदी त तमामु हुन ऊचे ख़ानदान मां आहियूं असीं पोइ मुस्लमान थियो कन्वर्ट थियो 13-14 सालनि जो शेख अब्दुल मजीद सिंधीअ सां गॾु अच्छा शेख सां गॾु थियो पोइ शेख सिंध हो महमूदुल समथिंग महमूदुल हसन ऐं हुते बि महमूदुल हसन जा जेको हिंदुस्तान में उहो बि महमूदुल हसन हा मां सम्झां थो ॿई ॿ त ॿिन्ही सां हुनजो वास्तो हो पोइ रेशमी रुमाल तहरीक में सोर ताईं मौलाना उबैदुल्ला सिंधी सां सां गॾु ऐं काबुल विया अच्छा शेख हा बिल्कुलु वियो शेख मजीद ऐं पाण में हिननि जा साॻिए वक़्तु मुस्लमान थिया हुआ जंहिं ते बलवा थी पिया हुआ हैदराबाद में ऐं ठठे में पोइ अख़बार में इबरत हिकिड़ी पुराणो काटी करे उहो रिप्रोड्यूस कयो उन में इहो लिखियो पियो त हीअ ॿ ॼणा नंढड़ा साईं शेख अब्दुल मजीद साहिबु त ठठे जो न ठठे जो हा पर ॿई हिकिड़े वक़्त में मौलाना वटि मौलाना वरी मुल्तान मां आयो सिखो त मुस्लमान थी आया हिते जैस हा हिते जी मुस्लमान कई पर हिकिड़े वक़्त में साॻिए वक़्त में साॻिए वक़्तु कंटेम्पररी त उनजे करे सॼो हैदराबाद में वॾो जुलूस निकितो प्रोटेस्ट हिंदुनि कयो हो बहरहाल नाना मुंहिंजो पोइ वरी मैट्रिक कयल हो मैट्रिक खां वधीक पढ़ी न पढ़ी ख़ज़ानची हुजे म्यूनसिपलिटी जो ही वॉज वेरी हैंडसम मैन हिकु दफ़ो मां तारिक अशरफ जी वालदा सां तारिक अशरफ सुञाणो उहा साईं बम्बई जी न हा हा तारिक अशरफ जी मां ॾाढो मूंखे भाईंदी हुई हा आई यूज़ टू हेल्प देम आल्सो ठीकु आहे हेल्थ ख़राबु हुई हा उहो तमामु सॼी उमिरि मुजाहिद माण्हू रहियो तमामु रहियो वीचारो हैंडीकेप पैसे जे मामले में हुनजो त किसो ॿुधायांव त उहो पोइ ॻाल्हाईंदासीं हुनजी माउ जी ॻाल्हि बि ॿुधायांव त हिकु ॾींहुं चयो मां मुंहिंजी चयो अमड़ चयो अबा मसूद ॿुधाए हिकिड़ो शेख अब्दुल कुदुस हिते हिकिड़ो हूंदो हो उन सां गॾु तुंहिंजी माइटी हुई छा मां चयो अमा मुंहिंजो नानो हो चई मार केॾी त शिकिल मिले थी ऐं हू ड्रेस पाईंदो हो बोस्कीअ जी ऐं असीं जेके नंढी छोकिरियूं कुंवारियूं हूंदियूं हुसीं से सभु जी दर ते बीहंदियूं हुयूं लंघंदो हो ड्यूटी ॾेई जॾहिं म्यूनसिपलिटी मां लंघंदो हो ऐं लकुड़ बि हुनखे हथ हूंदो ही वॉज ओनली 30 समथिंग न पोइ वीचारो 33 में गुज़ारे वियो का हुनखे थियसि का फुलड़ी वुलड़ी बि उहा फैली वई हुन में वीचारो गुज़ारे वियो ज़बरदस्त माण्हू हो हाणे मूंखां त इलाही गुज़ारे वियुसि 1933 में इहो बि त मूंखे
वालदा जे तरफ़ां मूंखे बाबा बि जहिड़ो इनकलाबी हो ऐं वालदा जे तरफ़ां मूंखे उहो इनकलाब मिलियो, नानो मिलियो। नानो बि इनकलाबी थियो न सही। थिए थो वञे मौलाना अबूदुल्ला सिंधी सां मिले थो, रेशमी माल खणी वञे थो ऐं हिन देवबंदुनि सां तमामु क्लोज़ हुजे, ॾाढ़ी वाड़ी फोटो ॾिठो मां वाक़ई शिकिल काफ़ी मुजड़ी थी मां जेका ॾाढ़ी रखिया त बिल्कुलु काबुल वियो साईं? इहा मूंखे ख़बर कान्हे, पर अम्मा चवंदी हुई त वियो हो, काबिल वियो हो, बिल्कुलु का डिलीवरी करे आयो, रुमाल वाल को ॾेई आयो, ॾिनो होंसि पोइ वियो न वियो हाणे मूंखे यादि न आहे। अम्मा ॿुधाईंदी हुई, उहा मूंखे हाणे यादि न आहे। पर इहा ॿुधायांव तारक अशरफ जी माउ जी ॻाल्हि, पोइ मस्जिद वस्जिद ठाराई हुई ऐं ख़ज़ानची और हैरत अंगेज़ ॻाल्हि तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधायां। जॾहिं आउं इतफ़ाक़ सां थियुसि एडिशनल एडवाइज़र, लीगल एडवाइज़र HMC जो 1976 त उते चवंदो साईं कुर्सी में ई कोन्हे का। अड़े छिता थिया छा? कुर्सी में लपची मिस्र खे फ़ोन करायांव छा? पोइ आख़िर चवंदो ठीकु आहे, हिकिड़ी मेज़ खणी आया, हिकिड़ी कुर्सी खणी आया, तमामु पुराणी हुजे, ख़ैर मुंहिंजो ठीकु आहे, सफ़ाई में कयूं त हुन चयोसीं हीअ असां खणी आया आहियूं, स्टोर रूम आहे पयूं हुयूं पुराणियूं, ऐं हीअ हिते ख़ज़ानची हूंदो हो उनजी मेज़ आहे, हिन मेज़ खज़ान केॾे साल जी 30 जी आहे न, त माना खज़ान नाने वारी मेज़ खणी आया, तव्हांखे ॾिनो इहो थियो। ऐं हुते पंहिंजो वियुसि डीपले में एज़ ए पॉलिटिकल सेक्रेटरी, त उहो करणु वियुसि दौरो, हॉस्पिटल में वञा त चवंदई साॻी मेज़ बाबा तव्हांजो हिते वेही, वाह डॉक्टर अली मोहम्मद साहब, मुंहिंजो अञा ताईं साॻी मेज़ पइजी थी, बसि बजट आहे ई कोन्हे को, फर्नीचर मिले ई कोन थो। पोइ वरी मां वरी वियुसि हुते कुझु न कुझु कयोसि, त हुते इतफ़ाक़ वरी वठो त मुंहिंजो क्लासमेट डॉक्टर हुजे, शफ़ी मोहम्मद डीपलाई मेमण, नौजवान हो, त उहो हुते डॉक्टर हुजे, मेडिकल ऑफिसर, तंहिं चयो त बाबा वारी अथव मेज़, बाबा वारी कुर्सी अथव। इहे अजीब ग़रीब ॻाल्हियूं आहिनि न, इहे तव्हांखे कंहिं न ॿुधायूं हूंदियूं। नाज़रीन, जनाब मसूद नूरानी साहब जे ज़ाती ज़िंदगी खे अञा पाण थोरो परूड़ींदासीं बि, फलोरींदासीं बि, ऐं उनजे ॾाॾनि, उनजे नाननि, उनजे ॾाॾाणनि, नानाणनि, उन में जेका खथूरी जहिड़ी ख़ुशबू आहे, मुख़्तलिफ़ मज़हबनि जा भांत भांत जा जेके फ्लेवर आहिनि, या मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जूं अरडायूं ऐं उन्हनि जा रवैया आहिनि, उन्हनि ते असां जूं ॻाल्हियूं जारी रहंदियूं। हिकिड़ी नंढे ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था।